घोटकी में 43 सालियानो अजीम शान जलसो शहादत हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम दरबार आलिया हज़रत महबूब सुभानी दस्तगी रूहानी मरकज़ ऐं साहिबान घोटकी में रूहानी पेशवा जमायत पंजतनिया अल कादरिया इंटरनेशनल इस्लामी मुफ़क्किर पीर सैयद मोहम्मद शाहिद अली शाह जिलानी अल बगदादी जी सदारत हेठि मुनक़द थियो, जंहिंमें कर्नल जुनैद, कर्नल अताउल्ला, जाम जुनैद खान डहर, जाम नबील डहर, सरदार आसिम खान मज़ारी, पीर सैयद बशीर अहमद शाह जिलानी, मुफ्ती चमन ज़मान, मुफ्ती मोहम्मद अहमद चश्ती, मौलाना मोहम्मद अशरफ सईदी, सैयद माजिद शाह समेत मुरीदन ऐं अक़ीदतमंदन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते पीर सैयद मोहम्मद शाहिद अली शाह जिलानी अल बगदादी जलसे के ख़िताब कंदे चयो त करबला जो वाक़ियो असांखे हक़ ऐं सच ते क़ाइमु रहण जो दर्स ॾिए थो, जेकॾहिं अल्लाह ऐं उन जे रसूल जी रज़ा हासिल करण लाइ पंहिंजी जान क़ुर्बान करणी पवे त उन में देरि न करणु घुरिजे। हिन चयो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजी जान क़ुर्बान करे क़यामत जे ॾींहं लाइ इहो दर्स ॾिनो त जेकॾहिं ख़ुदा जी रज़ा हासिल करण लाइ का बि क़ीमत अदा करणी पवे त इहा अदा कई वञे। अॼु जेकॾहिं असीं सभु उसवाए हुसैनी ते अमल करियूं त दुनिया असांजे पेरनि ते बीही सघे थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम खे आम करण ऐं पंहिंजी ज़िंदगी में लागू करण जी ज़रूरत आहे। हिन चयो त करबला जे शहीदनि जे अज़मत खे सलाम पेश करियूं था। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम इन्हनि जे शहीदनि इस्लाम जी बका ऐं सरबुलंदी लाइ लाज़वाल क़ुर्बानियूं ॾिनियूं। करबला जो वाक़ियो असांखे हक़ ऐं सच ते क़ाइमु रहण जो दर्स ॾिए थो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जे साथियुनि हक़ खे ज़िंदा रखण लाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं, जॾहिं त बातिल खे हमेशा शिकस्त आई। जलसे में पीर सैयद मोहम्मद शाह अली शाह जिलानी अल बगदादी दुआ घुराई ऐं आख़िर में लंगर विरहायो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।